मूंसां गॾु हिकिड़ो ढोलक वारो कलाकार हलंदो आहे, ॾाढो सुठो सुठो वॼाईंदो आहे रवि। देश विदेशनि में मूंसां चङनि देशनि में थी आयो आहे। अहिड़ी ढोलक वॼाईंदो आहे जो माना 500 माण्हू हाल में वेठा हुजनि कुर्सियुनि ते, कुर्सियूं छॾे करे ऐं नचणु शुरू कनि। उहा हुनजी कलाकारी आहे। हिकु दफ़ो उहो प्रोग्राम में वठी वियोमांसि मां। प्रोग्राम में मौज अची वई, मूं बाजो खोलियो, उन ढोलक खोली, पब्लिक सॼी उथी नचण लगी। आप खुश थी उस मुझे, वाह रवि बहुत अच्छी बजा रहे बेटा, बहुत अच्छी, बहुत मजा आ गया। वो चली जी चाक ते मेरा वेर वध सारा जो कई मास त डाको लही पिस बस वो तो धम धमाटो धम अरे करी, अरे वाह वाह वाह। ओचितो नज़र पई ढोलक जे ॿिन्ही पुड़नि ते, ॾिसां त ॿिनि मायुनि जा फोटू चंबड़िया पिया। बीड़ी तरे केड़ी हीरोइन जा फोटू चंबड़ाया थी। हाँ मानू छा चंदा भाई, परमानंद प्यासी जे पार्टी जो मानू कलाकार ऐं ढोलक ते इतनी रोजी रोटी आहे। जडा इन ते देवी देवता जो फोटू चंबड़ाया, ये केड़ी हीरोइन जो फोटू चंबड़ाया थी। चीन भाऊ ये के हीरोइन जा फोटू कोन आहिनि। मुझो हिन पासे त मूंखे ॾिसण में पई अचे ललिता पवार, ॿिए पासे कहिड़ी हीरोइन आहे। जीअं त आहे के हीरोइन जा फोटू कोन आहिनि, मुंहिंजो ॿियो कंहिंजा आहिनि। चीन मां हिकु पासे त आहे मुंहिंजे ससु जो फोटो ऐं ॿिए पासे वरी आहे मुंहिंजे जोए जो फोटो। मुंहिंजो कंध भॻा एॾियूं वणनि ई थियूं। हा जो फोटोनि खे चंपड़ाए वरी प्रोग्रामनि में पिनाइनि। चीन भाऊ वणनि त निभागियूं मूंखे बि कोन थियूं। जेको चंपड़ायो छो अथई, छा है जो अदा मां घर में त इन्हनि सां मां कहीं कोन थो पुॼी सघां। पोइ ॿाहिरि निकिरी इन्हनि जे फोटनि सां ई मोर कुट करे मिड़ई पंहिंजो हां ठारींदो आहियां। हर को मर्द सड़ियो वेठो आहे। अच्छा वरी ॿी ॻाल्हि, इन्हनि खां सवाइ सरे बि त कोन थी न कहिड़ी दूर पई। अॼु मां केसवाणी साहिब जे घर लथसि, पर छा हिननि में प्यार आहे। पर पोइ मूं अंदाज़ो लॻायो त प्यार छो आहे। हूअ जीअं चए तीअं हू हा हा ठीकु आहे न, ओके हा हा ठीकु आहे न, ओके। इन में मर्द जी मजबूरी कोन्हे। हुनखे हेर मायूं आहिनि न, अचनि थियूं नयूं नयूं डिज़ाइनूं खणी, हा शादी करे अचनि न, बुर्श ते पेस्ट बि पाण रखी ॾींदियूं भई ही हिन बुर्श सां ॾंद साफ़ कजे। हा वॻो बि जेका उहो टंके ते उहो पाइणो आहे। हिकु हिकु जेको आहे सो डिज़ाइन में पंहिंजी में तयारु करे वरी पछाड़ी चवंदी हेॾा तव्हां अॻे जहिड़ा किथे रहिया आहियो। चीज़ जिन तो मूंखे अॻे जहिड़ो रहण किथे ॾिनो आहे। तव्हां रुगो अधु कलाकु लेट थियो घर अचण में। तव्हांजो टाइम हुजे राति जो 10 बजे घर पहुचण जो दुकान तां, रुगो तव्हां 10:30 कयो, अधु कलाकु रुगो लेट कयो न। 30 मिंटे में ही मोबाइल कोन अथव, ही मर्दनि जो मंगलसूत्र अथव। हा तव्हां घर भुलिजी वञो, मथां उछले वणंदव कर्मनि में, ही त खणी वञे। ही त ख़बर अथसि इहो त मुंहिंजो जासूस आहे। इन मां ई त ख़बर पवंदी त सरगी आहे किथे। अधु कलाक रुगो 30 मिंट रुगो लेट कयो त 30 मिंटनि में 30 फोन ईंदव ऐं 30 ई फोननि में एक ही भाव की दुकान। हेॾा किथे आयो, हिकु जिन मसणनि में विया छा। जया दुकान ते आया ओचितो हिकिड़ो ग्राहक अची वियो आहे त हुनखे बरो ॾेई पोइ अचां न। पाण भले अधु कलाक चई 4 कलाक लॻाए अची, चवंदी बसि रुगो भिरूं थी भञाइण वञा, नथो पुॼी सघिजे त। घर अचे त धणी न सुञाणे। अरे पगड़ियुनि ते वञिणो आहे, उन लाइ बि ब्यूटी पार्लर त वेंदी। पगड़ियुनि ते जया को पार्टी में कोन्हे वञिणो, हिकिड़ी पगड़ियुनि ते वञिणो। चई वियो सां मुंहिंजे जया मां शाम 6:30 बजे अचां थो, 5 बजे पगड़ियुनि ते पहुचणो आहे। चई ठीकु आहे।
अचा घर तो जया न ठे ॿारनि खां पुछियो पुटु मम्मी थी वियो त पार्लर मुंहिंजो लॻाईसि फोन टाइम थी वियो आहे जी फोन ई मूंखे ॾेई वई आहे नथो पुॼी सघिजे दा नथो पुॼी सघिजे ऐं उन में बि आई 7:45 बजे जेॾी महिल मुंहिंजूं पगड़ियूं थी वयूं आई डोरबेल वॼाई मूं दर खोलियो मूं त सुञातो ई कोन मुझे माफ़ करो माता जी माणे जी माता जी सुञाणास कीअं चंटी उन ॾींहुं को झंड बि लाराए आई ऐं झंड लाराए वरी मथे में 100 खन गोल गोल कारा ई कारा बकल ई बकल बकल ई बकल ॼण जीअरो जिन थी आई मां सुञाणास कीअं मुझे जया पक ई पक 2-250 त ख़र्चा ईंदी चई सुञा सुञा ए 2500 ॾेई आई आहियां बकल विझाइणी वरी 15 ॾींहंनि खां पोइ हेयर स्टाइल ठहंदी त ही बकल निकिरंदा 2500 उन ॾींहुं ॿिया ॾींदुसि मूंखे 5000 चवंदी मूं सॼी उमिरि में ॾाढी ॿारनि ते कोन ख़र्चा तूं त मूंखे फ़क़ीर करे छॾींदी तूं होए फ़क़ीर ॼाए ॼम सुञा तो वटि हो छाड़े मां आई आहियां उन खां पोइ त भाग खुलियो अथई